أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أولم يسيروا في الأرض فينظروا كيف كان عاقبة الذين من قبلهم وكانوا أشد منهم قوة وما كان الله ليعجزه من شيء في السماوات ولا في الأرض إنه كان عليما قديرا ولو يؤاخذ الله الناس بما كسبوا ما ترك على ظهرها من دابة ولكن يؤخرهم إلى أجل مسمى فإذا جاء أجلهم فإن الله كان بعباده بصيرا. छा उन्हनि ज़मीन में सफ़र न कयो आहे पोइ ॾिसनि हा त उहे माण्हू जेके हुननि खां पहिरीं हुआ उन्हनि जो अंजाम छा थियो ऐं उहे क़ुवत में हिननि खां वधीक मज़बूत हुआ ऐं अल्लाह ताला अहिड़ो नाहे जो आसमान में या ज़मीन में का शइ उनखे आजिज़ करे बेशक उहो वॾे इल्म ऐं वॾी कुदरत वारो आहे। हिते अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त ही काफ़िर जेके आहिनि उन्हनि जेकॾहिं इहा ॻाल्हि सम्झी हुजे या इहा ॻाल्हि उन्हनि खे ज़हन में हुजे त असांजो कुफ़ुर शिरक जेको आहे उहो अज़ाब जो सबबु न आहे यानी उन ते को अज़ाब कोन थींदो हेसि ताईं अज़ाब कोन थियो आहे त अॻियां बि कोन थींदो ऐं इन जे करे इहो सम्झनि पिया त असांजो इहो कुफ़ुर ऐं शिरक जेको आहे अल्लाह पाक खे नापसंदि कोन्हे त अल्लाह ताला फरमाए पियो त छा इन्हनि माण्हुनि ज़मीन में सफ़र कोन कयो आहे मुल्क शाम मुल्क यमन जो ही जेके तिजारत जे लाइ सफ़र कंदा हुआ उन में तबाह शुदा क़ौमुनि जूं जेके बस्तियूं आहिनि ॻोठ आहिनि उन्हनि ते हिननि जो लंघु थिए थो क़ौम आद आहे क़ौम समूद आहे क़ौम लूत आहे ऐं उन्हनि में बि इहा ई कुफ़ुर हो वॾे में वॾी शइ जेका उन्हनि ते अज़ाब आयो इहो कुफ़ुर हो त पोइ छा उन्हनि ज़मीन ते सैर करे ऐं पोइ उन्हनि माण्हुनि जो हाल कोन ॾिठो आहे गौर कोन कयो त उन्हनि माण्हुनि जो छा अंजाम थियो जेके हिननि खां पहिरीं हुआ छा अंजाम थियो माना तबाह थी विया ऐं हुननि में हुई कहिड़ी ॻाल्हि सबबु कहिड़ो हो उहो सबबु हिननि में बि मौजूदु आहे उहो हो कुफ़ुर ऐं अल्लाह पाक जे अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जो इनकार करणु त पोइ ही कीअं था चवनि त असांजो कुफ़ुर जेको आहे सो मूजिब अज़ाब कोन्हे ऐं अज़ाब जो सबबु कोन्हे जॾहिं पेरनि ते थी चुको वकानू अशद मिनहुम क़ुव्वा ऐं जेकॾहिं हिननि खे पंहिंजी क़ुवत ते पंहिंजी सरदारनि ते पंहिंजे माल ते ऐं पंहिंजे जेको क़ुवत ते जेको तो नाज़ हुजे त भई असां वटि एतिरियूं क़ुवत आहिनि असां एतिरा मुस्तहकम आहियूं एतिरा मज़बूत आहियूं त असांखे कुझु कोन थो थी सघे अल्लाह ताला फरमाए वकानू अशद मिनहुम क़ुव्वा उहे जेके पहिरियूं क़ौमूं हुयूं उहे क़ुवत में ताक़त में हिननि खां वधीक मज़बूत हुआ उन जे बावजूदि हुननि जूं क़ुवतूं हुननि जूं ताक़तूं हुननि खे अल्लाह जे अज़ाब खां कोन बचाए सघियूं त पोइ तव्हांखे कहिड़ी शइ बचाईंदी वमा कान अल्लाहु लियुअजिज़हु मिन शैइन फिस समावात ऐं क़ुवत में केतिरो बि हुजे अल्लाह ताला फरमाए पियो केॾी वॾी ताक़त वारो हुजे अल्लाह पाक अहिड़ो नाहे जो आसमाननि में ऐं या ज़मीनुनि में का बि क़ुवत कवी तरीन शइ उहा अल्लाह ताला खे थकाए छॾे अल्लाह ताला खे आजिज़ करे छॾे अल्लाह को फ़ैसिलो करे ऐं हू पंहिंजे क़ुवत सां मख़लूक जेका आहे पंहिंजी क़ुवत सां उन फ़ैसिले खे रोके ॾेखारे या अल्लाह रब्बुल आलमीन को फ़ैसिलो न करे ऐं उहा मख़लूक जेका आहे पंहिंजे क़ुवत सां उहो करे ॾेखारे अल्लाह न चए ऐं हू हा करे ॾेखारे का शइ कान्हे जेका अल्लाह पाक खे आजिज़ करे सघे
इन्नहु कान अलीमन क़दीरा, बेशक ओ अल्लाह वॾे इल्म वारो आहे। इल्म वारो आहे इन करे पंहिंजे इल्म सां पंहिंजे इरादे खे नाफ़िज़ करण जो तरीक़ो ॼाणे थो। त जंहिं शइ जो इरादो मालिक करे छॾियो, अल्लाह पाक इरादो कयो त हिन क़ौम खे हलाक करणो आहे, हाणे उन जो तरीक़ो कहिड़ो थींदो उहो अल्लाह पाण ई ॼाणे थो। अल्लाह उन्हनि खे कहिड़े ज़रिए सां, किन खे अल्लाह रब्बुल आलमीन पथरनि जो अज़ाब, पथरनि जो मींहुं वसाए करे हलाक कयो, किन खे अल्लाह ज़मीन फाड़े ऐं उन में हेठि दफ़न करे छॾियो, किन ते अल्लाह ताला पाणीअ जो तूफ़ान आंदो, किन ते अल्लाह बाहि वसाई, किन ते अल्लाह हिकिड़े फ़रिश्ते खे चई छॾियो, उन दाह कई त हुननि जा जेके हुननि जूं दिलियूं सीननि में फाटी पयूं। किन खे कहिड़ी अल्लाह पाक अल्लाह ॼाणे थो त अल्लाह रब्बुल आलमीन हुननि खे अज़ाब ॾियण जी कहिड़ी तदबीर फ़रमाए थो, अल्लाह पंहिंजे इरादे खे कीअं थो पूरो करे। ऐं क़दीरा, अल्लाह पाक पंहिंजे उन इरादे खे पूरो करण ते क़ादिर बि आहे। अॻियां अल्लाह ताला फरमायो, वलौ युआखिदुल्लाहु अन्नास बिमा कसबू मा तरक अला ज़हरिहा मिन दाब्बा वलाकिन युअखिरुहुम इला अजलिन मुसम्मा। जेकॾहिं अल्लाह ताला माण्हुनि खे हुननि जे आमाले कुफरिया जे करे, अल्लाह रब्बुल हर अमले कुफरिया जे करे अल्लाह रब्बुल आलमीन हुनखे पकड़णु चाहे त पोइ अल्लाह रब्बुल आलमीन ज़मीन जे पुठ ते कंहिं बि हलण फिरण वारी शइ खे न छॾे, यानी सभु शयूं बर्बाद थी वञनि, तबाह थी वञनि। वलाकिन युअखिरुहुम इला अजलिन मुसम्मा, लेकिन अल्लाह रब्बुल आलमीन छो कोन थो फौरन पकड़े, हेसि ताईं छो कोन आयो अज़ाब? अल्लाह फरमाए पियो युअखिरुहुम इला अजलिन मुसम्मा, अल्लाह ताला इन्हनि मुशरिकनि खे, इन्हनि काफ़िरनि खे हिकिड़े वक़्त मुक़रर ताईं जी मोहलत ॾिए पियो। अल्लाह जे तरफ़ां हिकमत आहे, हर शइ में हिकमतूं आहिनि। अल्लाह पाक फ़ैसिला जेके फरमाया आहिनि उहे उन जो वक़्तु तय आहे। पोइ जेॾी महिल वक़्तु ईंदो ओॾी महिल सभु ॻाल्हियूं अची वेंदियूं, ऐं पोइ उन्हनि माण्हुनि खे इहो चवण जी गुंजाइश कान हूंदी त भई हेतिरी देरि छो पई थिए, ऐं देरि जो मतिलबु इहो आहे त असांखे अज़ाब थींदो ई कोन, जे अचिणो हुजे हा अज़ाब त अची चुके हा, अची वञे हा अज़ाब, हेतिरो सदियूं थियूं आहिनि, हेतिरो वक़्तु थियो आहे, अञा ताईं कुझु कोन थियो, इहा का ॻाल्हि कान्हे। फ़इज़ा जाअ अजलुहुम फ़इन्न अल्लाह कान बिइबादिही बसीरा, पोइ जॾहिं उन्हनि जो वक़्तु मुक़रर ईंदो त बेशक अल्लाह ताला पंहिंजे बंदनि खे ॾिसी वठंदो। यानी जेॾी महिल उहो वक़्तु ईंदो न जेको अल्लाह मुक़रर कयो आहे जज़ा सज़ा जो, यानी क़यामत जो वक़्तु अची वेंदो त अल्लाह पाणे पंहिंजे बंदनि सां जेको तो मामिलो करे वठंदो, ऐं जज़ा थींदी, सज़ा थींदी, सभु कुझु थींदो। सभु पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदा त जेके ॻाल्हियूं क़ुर कयूं, जेके ॻाल्हियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायूं, उहे सभु हक़ हुयूं, सच हुयूं। ऐं ओॾी महिल अफ़सोस कंदा, काश असां जेको आहे सो इस्लाह पंहिंजी करे वठूं हा। काश काफ़िर जेको आहे उहो इन ॻाल्हि जी तमन्ना कंदो त आऊं यानी ईमान आणे वठां, ऐं फासिक फाजिर जंहिं पंहिंजी उमिरि खे ग़फ़लत में विञायो ऐं गुनाहनि में विञायो, उहो हसरत कंदो त काश आऊं ईअं न करियां जीअं मूं कयो। ऐं नेक जेके जन्नत में वञण वारा जेके माण्हू आहिनि, जिन खे अल्लाह जन्नत नसीब कंदो, रिवायतुनि में अचे थो उन्हनि खे बि अफ़सोस थींदो, उन्हनि खे ॿियो को अफ़सोस कोन हूंदो। जन्नत अहिड़ी जॻहि आहे जंहिंमें को अफ़सोस कोन हूंदो, पर हिकिड़ो अफ़सोस इहो हूंदो त उहा घड़ी असांजी, उहो वक़्तु असांजो जेको असां अल्लाह पाक जी रज़ा जे कमनि में कोन गुज़ारियो, ज़ाया करे छॾियो, त उन ते उन्हनि खे बि अफ़सोस थींदो। हालांकि जन्नत में वञनि पिया, जन्नत जूं नेमतूं माणीनि पिया, पर चवंदा त जेतिरो असां नेक अमल कया न उन खां वधीक छो कोन कया, फलाणा जेके मिंट हुआ, फलाणा जेके औकात हुआ, उहे असां छो ज़ाया करे छॾिया। हिते अलाह जे बेतहाशा इंसान पंहिंजी ज़िंदगी खे ज़ाया थो करे। वक़्तु ज़िंदगी आहे, केतिरो वक़्तु इंसान यानी राति जो सुम्हण खां पहिरीं गौर करे त केतिरो वक़्तु मूं फज़ूल विञायो आहे पंहिंजो। माल खां वधीक ज़िंदगी क़ीमती आहे, ऐं क़यामत जे ॾींहुं इन्हनि उमिरि जो बि हिसाबु थींदो त कहिड़े तरीक़े सां तव्हां हिन खे लॻायो आहे। जन्नत में वञण खां पोइ बि जन्नत वारनि खे इन ॻाल्हि जो जेको अफ़सोस थींदो त उहा घड़ी जेका हुन अल्लाह जी यादि या अल्लाह जे रज़ा जे कमनि खां अलावा गुज़ारी, उन ते उनखे ॾुख थींदो। अल्लाह ताला पाण सही सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन।
یا ذا الجلال والاکرام یا ذا الجلال والاکرام یا ذا الجلال والاکرام اللهم صل على سيدنا محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد ربنا ظلمنا أنفسنا فإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين سبحانك اللهم وبحمدك ونشهد أن لا إله إلا أنت نستغفرك ونتوب إليك نستغفرك ونتوب إليك نستغفرك ونتوب إليك وصلى الله تعالى على حبيبه محمد وعلى آله وأصحابه وبارك وسلم آمين برحمة الله سبحان الله